चौमासे जूं घिमियल हवाऊं सिंध में दाख़िल थी वयूं। अॼु ऐं सुभाणे ईद जे मौक़े ते मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारनि जा इम्कान। अॼु दादू, जामशोरो, कंबर, शहदादकोट, लाड़काणो, जेकबाबाद, शिकारपुर, कशतपुर, सखर ऐं खैरपुर में बरसात जा इम्कान। मौसमियात खाते मूजिबि नौशहरो, फिरोज़, शहीद बेनज़ीर आबाद, सांघड़, घोटकी ऐं हैदराबाद में भी गजगोड़ सां हल्की ऐं तेज़ बरसात जा इम्कान। टंडो मोहम्मद खान, टंडो अलहयार ऐं मीरपुर में भी वसकारो पइजी सघे थो। मौसमियात खाते मूजिबि अॼु शाम खां राति ताईं उमरकोट, थरपारकर ऐं बदीन ज़िलनि में भी गजगोड़ सां वसकारे जा इम्कान आहिनि। कराची, ठट्टो ऐं सिजावल ज़िलनि में गजगोड़ सां हल्की ऐं विचोली बरसात जा इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त सुभाणे ईद जे मौक़े ते नौशहरो, फिरोज़, शहीद बेनज़ीर आबाद, सांघड़, हैदराबाद, मटियारी ऐं जामशोरो में वसकारा पइजी सघनि था। मीरपुर ख़ासि, उमरकोट, थरपारकर, ठट्टो, बदीन ऐं सिजावल ज़िलनि में भी ईद ॾिहाड़े बरसात जा इम्कान। ईद जे ॿिए ॾींहुं बि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारनि जो सिलसिलो जारी रहंदो।